अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी। किताब आहे हू ॾोथी हू ॾींहं। लेखक सैयद असामुद्दीन राशिदी। क़िस्त 45 बाब चौथों। जेतो अदब आहे त ॿधाणनि ॿधी वधी, कल न पेड़ई काय उसूली इसरार जी सचल। ॻाल्हि शुरू कई हुईसीं सखर जे मुशाइरे जी, जंहिंमें नज़र अली ख़ान जो बि नालो अची वियो ऐं ॿ चारि ॻाल्हियूं उन जूं ज़हन ते तरी आयूं जेके करे वरितियूंसीं। जंहिं सूरत में ज़िक्र मुशाइरे जो आहे तंहिं करे इन खे रिआयत लफ़्ज़ी सम्झणु घुरिजे। मुशाइरे जी मुक़ररु कयल तारीख़ अची वई। सिंध मां केतिरनि शाइरनि पंहिंजा गज़ल टपाल रस्ते ॾियारे मोकिलिया। सखर जेकबाद ऐं लाड़काणे जे शाइरनि मां केतिरा पंहिंजे सिर हली अची मुशाइरे में शरीक थिया। ख़ादिम, फ़क़ीर, न्याज़, सरवर, ज़ामिन, जोश ऐं ॿिया केतिरा नवां पुराणा सुखन संज। सखर जी तारीख़ में उहो पहिरियों मुशाइरो हो। टाउन हॉल अंदरि ॿाहिरि सफ़ा भरिजी वियो, पेर रखण जेतिरी जाइ बि कान रही। शहर जा सभई मुअज़िज़, म्यूनिसिपल काउंसलर, सरकारी कामोरा ऐं के ॿुधण जा शौक़ीन त जेकबाबाद ऐं लाड़काणे खां बि अची पहुता। कनि ज़ाती दोस्तनि खे शाइर बि पाण सां वरितियूं आया हुआ। मतिलबु त एतिरो अंबो जो असांखे कतई उन जो वहम गुमान कोन हो। हाल जूं सभई दरियूं खोलियूं वयूं ताकी विरांडे में वेठल माण्हू बि ॿुधी सघनि। लाउड स्पीकरनि जो रवाजु कोन हो, तंहिं करे पढ़ंदड़नि खे पंहिंजे आवाज़ वधाइण लाइ निड़ीअ ऐं फिफड़नि ते भाड़णो पवंदो हो। बहरहाल हर को मंझान मुस्तफ़ीद अहिड़ीअ तरह ई थींदो हो जहिड़ीअ रीति हाणे लाउड स्पीकर ज़रिए पिया थियनि। सखर जे बुज़ुर्गनि लाइ ही पहिरियों मौक़ो हो जो मुशाइरो ॾिसी रहिया हुआ। अछियूं सुवारियूं थी वियूं हुयनि, लेकिन राॻींदड़नि खां सवाइ शाइर जो कलाम ख़ुदि शाइर जे वात मां कॾहिं कोन ॿुधो हुयाऊं। खेनि पिणु उन इहा ॻाल्हि जो अचरज हो। सदारत जी कुर्सी मोहम्मद इसाक सिटी मजिस्ट्रेट वालारी हुई। मुशाइरे जी मक़बूलियत जो इहो वॾे में वॾो सबूत हो जो करम अली शाह साईं जहिड़े आदती सदर पहिरियों दफ़ो ग़ैर जी सदारत में वेहणु क़बूल कयो, वरन कंहिंखे मजाल जो साईं बि हुजे ऐं सदर को ॿियो थी वञे। न फ़क़ति उहो यज़ीद ऐं शिमिर जी औलाद में अची वेंदो, बल्कि सॼो जलसो ई संदसि यादाश्त में कूफिन जी कतार में लिखिजी वेंदो। सखर जी अंजुमन इस्लाम जो हिकु दफ़े ग़लतीअ सबबि मियां पीर बख़्श सदर चूंडिजी वियो त साईं यकदमि उन मां इस्तीफ़ा ॾेई अंजुमन जे नून खे ज़ेरे इज़ाफ़त ॾेई अंजुमन इस्लाम तयारु करे उन जो सदर बणिजी वेही रहियो। पाण मरहूम अंजुमन जे नाले में ज़ेरे इज़ाफ़त जी बजाए ये लिखंदो हो, याने अंजुमनी इस्लाम, जंहिंखे ॾिसी संदसि मुख़ालिफ़नि मशहूरु कयो हो त साईं करम अली शाह वारी अंजुमनी दर हक़ीक़त मियां पीर बख़्श जी अंजुमन जी घरवारी आहे। साईं केतिरा ॾींहं सख़्तु कावड़ियो रहियो, जंहिं बादी ये कढी ज़ेरे इज़ाफ़त आंदी वई। मुशाइरे जा आदाब कहिड़ा थींदा आहिनि, दस्तूर छा थियनि, मुशाइरो छाखे चइबो आहे, सखर जे मुअज़्ज़िज़िन खे उन जी ज़रो ॿीट कान हुई। अलबत रेलवे गोदीअ जा चंद मुख्य मुलाज़िम, सखर बैराज जा के सर्वेर ऐं इंजीनियर या लाड़काणे वारा असांजा दोस्त चंदान वाक़िफ़ हुआ। बाक़ी ॿियनि सभिनी लाइ सॼो टिकसाद बिल्कुलु नओं हो। हैरत में हुआ त छा थियण वारो आहे। सुभान अल्लाह, अजी सुभान अल्लाह, वाह वाह, क्या कहना जनाब, इरशाद हुजूर इरशाद, अजी मुकर्रर फरमाएं, सुभान अल्लाह, वल्लाह क्या जुबान है, क्या तख़य्युल है, क्या मिसरा कहा है, वल्लाह जान डाल दी, क्या उठान है, सुभान अल्लाह, अजी वो वाह, क्या कहना, गजब कर दिया हुजूर, ये शहर फिर इनायत हो, सुभान अल्लाह, अजी मिसरा के तेवर तो देखिए, आसमान पर पहुंचा दिया, अजी क्या कहना, गजब ढा दिया है गजब। उन ये हड़बोंग मां भला सखर जा भलारा छा ॼाणनि। सभई परिया मुड़स, सभु संजीदा, माठीणा, बावकार ऐं वज़ादार, वॾे मान ऐं सोमान सां कुर्सियुनि ते फण कढियूं वेठा हुआ। जॾहिं को शहर सम्झ में आयो न थिए या वाह वाह जो शोर थियो थिए त हिननि जे चहिरे ते उन वक़्तु छड़ो मुश्क नमूदार थी थिए, गोया उहो संदन पसंदीदगीअ जो घणे में घणो इज़हार बि हो ऐं साॻिए वक़्तु उर्दू बाज़नि जे उन ई हुलड़बाज़ीअ ते तंज़ बि। केॾो न सुहिणो संजीदो ऐं शरीफ़ाणो उहो इज़हार हो। उन्हनि खां हथु मथे खणी वाह वाह करणु या कुर्सीअ तां उथी मुक़ररु पुकारणु न पुॻो थिए, न हिननि उनखे आदाब मजलिस या जलसे जे एतराम जो सबबु सम्झो थिए। हाय हाय, केतिरा न मोचारा माण्हू ऐं केॾा न शानदार शख़्स हुआ। वकार ऐं अज़मत जा पेकर, मतानत ऐं संजीदगीअ जा मुजस्समा, हर हिकु पंहिंजे जाइ ते ॼण शान, मान, इज़त ऐं आबरूअ
ख़ुदी ऐं ख़ुददारीअ जो टकर पे मालूम थियो। साईं करम अली शाह बोस्कीअ जी साई पग जेका सिंध में सैदनि जी निशानी आहे, चाइना सिल्क जो गलीबंद कोट, वेस्ट एंड वॉच कंपनीअ जी ठहियल सुठी ऐं क़ीमती घड़ी खीसे में, जंहिंजी ज़ंजीरी कोट जे बटुन में पियल ऐं उन जाइ तां मंझसि कुतुब नुमा पियो लड़कंदो। कोट अगरचे गलीबंद लेकिन शेरवानी नमूने न। इहे शेरवानी उन ई ज़माने में असां वटि राइज कोन हुआ। उहे फ़क़ति उन्हनि मीरासनि या तबिलचिन जे बुत ते ॾिसबा हुआ जेके पंजाब या लाहौर मां पंहिंजा ताइफ़ा वठी ज़मींदारनि जे विहांवनि वधाइणनि ते ईंदा हुआ। हिते असां वटि असुल पोशाक में त कुशादो वॾो पैरान ऐं उन जे हेठां अची महमूदीअ जी सदरी, जंहिंमें खीसा, पैरान मथां कुलनि ते चादर या लुंगी, सियारे में ज़रिया भरियल ॿाहुनि सां सर्ज, बखमल या बानात जूं सदरियूं। पोइ जॾहिं अंग्रेज़ आया त शार्ट कोट जो रिवाजु थियो। जॾहिं तुर्कनि सां ख़िलाफ़त सबबि मुहबत वधी त उहो कोट इस्तेमाल में आयो, जंहिंखे सुल्तान पहिरींदा हुआ या शेर बलूना उस्मान पाशा खे पियल हूंदो हो। उन जो नालो ई तुर्कुश कोट हो। कालर खुलियल, पुठियां चाक ऐं चेल ते पुठियां पटी। उन में अॻिते हली थोरी फेरफार करे सिंध जे मुस्लमाननि गलीबंद कोट ठहिरायो, जेको हर ख़ानदान ऐं शरीफ़ जॾहिं ॿाहिरि निकिरंदो हो त पाए हलंदो हो। अहिड़ो ई कोट साईंअ खे बि हूंदो हो। वॾो ॻाढ़ो रुमाल छुर ते, कॾहिं हथ में कॾहिं कुल्हे ते। उन जी हिक कुंड में सोन जी ॾंद खोटणी ऐं कन खोटणी ॿधल, वार ॿटवां, शिकिल नूरानी, सुवारी सफ़ेद जहिड़ो फ़रिश्तो पियो लॻे। हालनि जो झंडीअ लथल वॾो हासो उसा हथ में, पर ख़ासि मौक़नि खां सवाइ हमेशह हथें ख़ाली। शुरफ़ाउनि जो दस्तूर इहो ई हो। लकुणु खणणु कसरे शान ऐं वज़हदारीअ जे ख़िलाफ़ु सम्झंदा हुआ। लकुणु फ़क़ति पुलिस वारा खणंदा हुआ या उहे जन खे शुरफ़ा टरू सॾींदा हुआ। मजलिस में, ईदुनि ते, वॾे नंढे ॾींहं, महफ़िलुनि ऐं जलसनि में हमेशह हासो हथ में। चुनाचे सखर में डिप्टी पीरबख्श मरहूम ऐं साईं जो हासो एतिरो ई मशहूरु हो जेतिरो मासूम शाह जो मुनारो। सिंध में हथ जा औज़ार ही हुआ: हासो, उसा, लकुड़, जंहिंखे आम माण्हू लहकुण सॾींदा हुआ। लठ, लोढ़, बांस जंहिं ते लोह जा छला हेठें हिसे ते चढ़ियल हूंदा हुआ। डंडो, जंहिंखे अलाए छो पर मौला बख़्श बि सॾींदा हुआ। डंडी, सोटो, सोटी, दासो, डंडकी, जेका वज़ीर आज़म थियण खां पोइ लियाकत अली ख़ान हथ में खईं। घोबाटो, मुतरिको, छापड़ी, चहबुक, चहो ऐं कुहाड़ी। अब्दुल गफ़ूर पीरज़ादो, नंढी फ्रेंच कट सुहारी, तुर्की टोपी, बटरफ्लाई कॉलर ते टाई, कोट सूट। बटरफ्लाई कॉलर उन जे ज़माने में घणो करे हाई कोर्ट जा वकील इस्तेमालु कंदा हुआ। आख़िर में उन जो इस्तेमालु फ़क़ति ख़ुदा वॾी ॼमार ॾिएसि असांजे आई काज़ीअ ताईं महदूद रहियो। ख़ुदा अब्दुल हमीद ख़ान, मिस्टर मोहम्मद इब्राहिम सेलाटो ऐं सेठ मोहम्मद इस्माइल म्यूनिसिपल काउंसलर, खोजन जे पाड़े जो बुज़ुर्ग, सिफ़त मुअज़्ज़िज़, तुर्की टोपी, सोने फ्रेम सां चश्मो, रंग जो पको, ॾाढ़ी साफ़, मुछुनि जी सुनत वरतल, हेठि ते पाजामो, बुत ते कमीस ऐं शार्ट कोट, जंहिंमें सोनी ज़ंजीरीअ सां वाच। अहमद अली ख़ान अलीग, तुर्की टोपी, सुथण कमीस, शार्ट कोट, लुॾण मुड़ुसु पियो लॻंदो। सुथण जा वर चुणियल हलंदो त ॼण मोर पियो मालूम थींदो। सुथण ॾाढी ठहंदी हुयसि। ग़ुलाम नबी ख़ान बिरोही, शक्ल सूरत जो बि जिन्सी बिरोही, सफ़ेद ऐं ॻाढ़ो जिन्सी गटूल, ख़ूबसूरत चहिरो, नंढड़ियूं सुहिणियूं मुछां, मथे ते कुली मथां पिशोरी लुंगी, ॾाढी सुहिणे नमूने ॿधल। सुथण कमीस, शार्ट कोट, लटा हमेशह सुठा ऐं साफ़। खिलंदो त संदसि मोतियुनि जहिड़ा अछा ॾंद संदसि दिलि जे सफ़ाईअ ते पिया गवाही ॾींदा। ग़ुलाम नबी जो नालो अची वियो त संदसि वॾे भाउ ऐं मुंहिंजे महबूब दोस्त ऐं सिंध जे मशहूरु मज़मून नवीस ऐं मुसनिफ़ ख़ान रहीमदाद ख़ान याने हज़रत मौलाई शीदाईअ ॾे वञी ख़्यालु पियो ऐं यकदमि संदसि मज़मून अची अखियुनि अॻियां बीठा, जंहिंजी ख़ासि ख़ुसूसियत फ़क़ति उहा हूंदी आहे जो उनवान मज़मून खां जुदा ऐं मज़मून बैतनि खां अलहदो हूंदो आहे। संदसि मज़मून जा उहे टे अज्ज़ाए तरकीबी हिक ॿिए खां एतिरो दूर ऐं ग़ैर मुतलिक़ हूंदा आहिनि जेतिरो केतिरनि सालनि खां मौलाई ऐं मां हिक ॿिए खां कराचीअ में ऐं हू मौलाई ऐं मां यानी मां कराचीअ में ऐं हू सखर में विच में 300 मैलनि जो मुफ़ासिलो। सखर स्टेशन जे साम्हूं
खॿे हथ ते निगाह कबी त टकर जे उतां सखर जो ईदगाह नज़र ईंदो। उन पाछे में ऐं सरदार मोहम्मद अली जान जे कोट सां लॻो लॻे बिरोहिन जो हिकु ख़ानदान रहंदो हो, निहायत शरीफ़ मुअज़्ज़िज़ ऐं मुहतरम। सरदार मोहम्मद अली जान ऐं सरदार ताहिर मोहम्मद ख़ान अफ़गानिस्तान जे शाही घराणे जा उहे बि फ़र्द उन ई काफ़िले मां छिॼी अची सखर में मुक़ीम थिया जेको खाना जंगीअ सबबि सरदार मोहम्मद अयूब जी सरकरदगीअ हेठि अची अंग्रेज़नि वटि पनाह गुज़ी थियो। मंझाउन के दीरे अदून के लाहौर त के कराची ऐं सखर में मुंतशिर पखड़ियल ऐं सरकारी पेंशन ते गुज़ारो। 1934 ईस्वीअ ताईं मरहूम मोहम्मद अली जान असां सां मिलंदो रहियो। कोशिश में हो त ख़ानदान समेत मोटी अफ़गानिस्तान वञे। नादिर ख़ान सां लिख पढ़ में हूंदो हो, यादि न आहे वञी पहुतो या पाण सखर में फ़ौत थियो। सरदार ताहिर मोहम्मद त सखर में फ़ौत थियो। मां ऐं नज़र अली ख़ान 1929 ईस्वीअ में वटसि वेंदा हुआसीं। सरदार मोहम्मद अली जान नेठि अफ़गानिस्तान वियो। चंद साल थिया संदसि वॾो फर्ज़ंद तेहरान में अफ़गानी एम्बेसीअ जे डिनर ते मूंसां मिलियो। पाण सुञाताईं अची कुर्ब सां मिलियो। सिंधीअ में वेही कचहरी कईसीं। सभई ईरानी ख़्वाह अफ़गान दोस्त अचरज में पइजी विया। हाजी शेर मोहम्मद ख़ान गार्ड असांजे ज़माने में ज़िंदा हो। रिटायर बि असांजे अॻियां कयाईं, हज बि असांजे वक़्त में कयाईं ऐं फ़ौत बि असांजे हूंदे थियो। निहायत नेक ऐं परहेज़गार शख़्स उन्हीअ जो पुटु अली बख़्श गार्ड वजी ऐं वालिद वांगुरु नेक सूरत ऐं नेक सीरत अञा बि हाल हयात आहे। उन्हीअ जो भाणे जो आहे असांजो मौलाई शिदाई। ॾाढो मज़ेदार माण्हू, ॾाढो दिलचस्प ऐं बेहद दिलपसंद शख़्स। जॾहिं असांजी शनासाई थी उन वक़्तु संदसि जवानीअ ते चोॾींहं जो चंड उभिरियल हो। मज़बूत सेहतमंद ऐं निहायत सुर्ख़ सफ़ेद मुलाज़मत उहा ई मामाणनि वारी याने रेलवे गार्ड। घर में हूंदो त बि सॼो वक़्तु खिल ऐं ख़ुशी ऐं जे रेल में हूंदो तॾहिं बि नचंदो कुॾंदो, बाबुनि सां चर्चा, पैसेंजरनि सां लतीफ़ा, कूलियुनि सां भोग कंदो, ठड़ा ठकाव हणंदो। हितां कोटड़ी ऐं कोटड़ीअ खां सखर जो पंधु ईअं खिल ख़ुशीअ में काटे ईंदो ॼणु कंहिं विहांव ते वियो हो। मतिलबु त संदसि न चोटी जवान हुई ऐं जवानीअ जी रग रग में मौज ऐं मस्ती हुई। ॾुख ग़म रंज ऐं फ़िकिर त ख़ुदा ॾेखारियो हुयुसि। ॾुख रंज फ़िकिर न ख़ुदा ॾेखारियो हुयुसि ऐं न संदसि तबियत ई अहिड़ी हुई जो उन्हनि जो तासुरु क़बूलु करे। मूंखे यादि आहे संदसि वालिद वफ़ात कई उन ई ज़माने में असां रोज़ानो शाम जो सिनेमा ते वेंदा हुआसीं। उन ई ॾींहुं बि प्रोग्राम हो, लेकिन ओचितो सुबुह जो परीअ मुड़ुस रेलत कई। कफ़न दफ़न खां पोइ जॾहिं शाम जो पथर ते वेठा हुआसीं तॾहिं सुरी अची कन में चयाईं, बाबो त वियो अलाह ॾे, वरी त मोटंदो कोन। तोड़े असां गिल्म ते वेठा रहूं, तोड़े असां एम्पीरियल सिनेमा जे कुर्सियुनि ते हली वियूं। ॻाल्हि मिड़ई साॻी आहे। अड़े ही महिमान छा चवंदा, तुंहिंजा अज़ीज़ छा चवंदा, मूंखे शर्म थो अचे। खेल जो वक़्तु थियो त ज़ोरीअ गेले हलियो। ॿिए ॾींहुं ग़ुलाम नबीअ खिली चयो, ॾिसींदो मौलाईअ जा कम। अड़े बाबा जे पथर करण लाइ तूं ई काफ़ी आहीं, मौलाईअ रड़ करे चयो ऐं भाकुर पाईंदे मूंखे चयाईं, अॼु बि हलंदासीं। हाओ, अॼु बि हलंदासीं। ॾुख ॾाखड़ा कोन, कुल्हनि ते न बोझो न बार, ज़मानो सुठो, सभु सहूलतूं ऐं सहज। तॾहिं त एॾियूं अलगर्ज़ायूं हुयूं जो पीउ मरे त बि परवाह कान। ॾींहं चर्चे भोग में, सांझियूं सैरनि में या सिनेमाउनि में ऐं रातियूं रंग महलनि जे विच में। सिगरेटनि लाइ काग़ज़ ऐं कैप्सूलनि जे तमाक जो टीन ख़रीद करे ठाहींदो पाण हो। चवंदो हो त जॾहिं बाज़ार में कैप्सूलनि तमाक मिलणु बंदि थी वियो तॾहिं सम्झिबो त अंग्रेज़ मोकिलायो। आख़िर जंग लॻी, माल अचण में दिक़तूं पैदा थियूं, जंहिं करे केतिरियूं शयूं बाज़ार मां ग़ाइबु थी वियूं। जन मां कैप्सूल तमाक बि हो। मौलाई हम कई न तम यकदमि रेलवे जे जनरल मैनेजर खे तार कयईं, जंहिंजो मतिलबु उहो त अंग्रेज़ लड़ाईअ में ख़तमु थी वियो थो ॾिसिजे। संदसि शिकस्त जा आसार ज़ाहिर थी चुका आहिनि। कैप्सूलनि जो तमाक बाज़ार मां ख़तमु थी चुको आहे। जनरल मैनेजर अंग्रेज़ ऐं अंग्रेज़ी जंग जे मामले में ॾाढो कचो भरियल फट। हेॾां रेलवे मुलाज़िम ऐं उहा तार, कन बि ॻाढ़ा थी वियसि। हज़रत मौलाई शिदाई फ़ौरन सस्पेंड, उन खां पोइ चार्ज शीट ऐं उन खां पोइ डिसमिस। मां ब ख़ैर शमा ब सलाम।
अहिड़ी तरह चर्चनि कंदे नौकिरी विञाए वेही रहियो। मनीला खां मोटी अचण बाद मूं ख़त लिखी खांसि के सवाल पुछा, जंहिंजो जवाबु पंहिंजे उन ई अरबेले अंदाज़ में ॾिनई जंहिंखे हू बहू हिते ॾेई रहियो आहियां, जीअं बतौर यादगार महफ़ूज़ रहिजी वञे। 23 जुलाई 1960 ईस्वी मखदूमी व मुर्शदी पीर साहब दामत फ़यूज़ा गिरामी नामूं अॼु घणे अरसे खां पोइ मिलियो। यारनि जे यादगिरीअ लाइ शुक्रियो। तव्हां सगोरनि जे सवालनि जा जवाब हिन तरह आहिनि। 1, शराब मां कोन पीअंदो हुउसि पर बियर पीअंदो हुउसि। 2, वालिद मुंहिंजो मरिया तो कामयाबु ज़िंदगी बसर करे फ़ौत थियो। असांजी परवरिश कयाई, तालीम ॾियारियाई, जाइ जोड़ाए ॾिनई। अहिड़े इंसान जे फ़ौत थियण ते ख़ुशी कजे या ग़म? छा मुंहिंजे रोअण सां जहिड़ो थी पवे हा? हर को उहा ई वाट वरतियूं वेंदो, फ़क़ति सम्झ जो फ़र्क़ु आहे। 3, मुंहिंजे मज़मून में बेरब्ती वाक़ई आहे, पर सिंध जे अदीबनि मां मौलाईअ खे कढी फिटो कंदे त नाइंसाफ़ी चइबी। अहिड़ीअ बेरब्तीअ हूंदे रेलवे जो माण्हू थी करे फेलोशिप हासिलु करणु तोखे त घुरिजे को तलाई तमग़ो इनाम ॾे। मुबारक चइबी बेरब्ती ख़ुदि अवां सगोरनि जो चवणु आहे त मौलाई हयात जावेद आहे। तव्हीं पाण कुदरत जा जोहिरी आहियो, तो त वॾो इनाम ॾिनो आहे, यानी मौलाई मिसकीन खे मुहक़िक़ लिखियो अथव। छा फ़ख्रु करियां या बेरब्तीअ जो मातम करियां? 4, चिलविलाई मूं में नाहे, अंदाज़ रिंदाना आहे। घरवारीअ ते रतनबाई मोहबत खां नालो रखियुमि। ॿारनि जे फ़ौत थियण ते रोअण करे अॼु संदसि अखियूं बेनूर आहिनि, पर मूं लाइ साथी आहे। मरंदड़नि लाइ मां पिणु कोन रोअंदो आहियां। ज़ालुनि जी दिलि कमज़ोर थींदो आहे, ग़रज़ त रोअंदी रहे। हिन जो कहिड़ो ॾोह ॿार जवानीअ खे पहुचंदा विया ऐं अलाह घुराइनि। दुनिया में बाज़ अहिड़ा सदमा पेश अचनि था जंहिंजो असरु रहे थो। कलंदर अलाह खां सवाइ ॿियो कोन ॼाणे। हुवल अव्वल हुवल आख़िर हुवल ज़ाहिर हुवल बातिन। वधीक अमी मुर्शिद आहियो। 5, जॾहिं तव्हां मास्टर मोहम्मद बख़्श जे फ़ोटूअ लाइ लिखियो हू उन साल गुज़ारे वियो। सेठ इस्माइल ज़िंद जो बेच खाता है धके बोज़र और चादर ज़हरा। अहमद अली हिन साल जी शुरूअ में गुज़ारे वियो। इब्राहिम सेलाटो 2-4 साल थिया गुज़ारे वियो। डॉक्टर मोहम्मद यामीन अॻे साल हज वियो, मके में गुज़ारे वियो। हाजी शेर मोहम्मद खे वफ़ात कंदे अॼु 70 साल आहे। बाबे साईं 1932 ईस्वीअ में वफ़ात कई। रस अली बख़्श ख़ान रिटायर्ड गार्ड वलद हाजी शेर मोहम्मद रिटायर कयो आहे। फुलजीअ में ज़मीन अथसि, सखर में जायूं अथसि, मच्छीअ मानीअ वारो आहे। 6, सरदार मोहम्मद अली अटकल 10 साल थिया गुज़ारे वियो। पोईं उमिरि में हिकिड़े लोरियाणीअ सां शादी कयाई, उन मां 3 ॿार ॼायसि। ज़ाल खे ब्राज कॉलोनीअ में क्वार्टर ख़रीद करे जीअरे ॾेई वियो हो। संदसि बेवा नुंहुं 50,000 रुपयनि ते जायूं ईदगाह वारियूं वॾेरे खे विकिणी वई। संदसि हिकिड़ो पुटु काबिल में, हिकिड़ो कंधार में रहे थो। 7, मियाँ पीर बख़्श मुंशी गुज़ारे वियो। अब्दुल हमीद ख़ान ज़िंदा आहे पर पोड़ो थी वियो आहे, कॾहिं कॾहिं मूंसां गॾिबो आहे। 8, तव्हां सां वाक़फ़ियत अल वहीद ऐं तौहीद जे मज़मूननि सां ग़ाइबाना थी। पहिरियों मज़मून तौहीद में ताजमहल ते शाया थियो। सिंधियुनि वफ़ाई साहब खे लिखियो त मौलाईअ जो तारुफ़ करायो, जो 2 दफ़ा तारुफ़ कराइणो पियुसि। सितारा सिंध में पहिरियों मज़मून कोयटा जो ज़िलज़िलो छपियो। 9, नौकिरी उन करे छॾियमि जो 15 साल 67 रुपयनि ते गुज़रिया हुआ। 24 कलाकनि जी इस्तीफ़ा ॾिनमि। 10, सिनेमा या एक्टर एक्ट्रेसूं नादिरा, रतनबाई, कुजन, बेबो, अख्तरी देव काराणी, बिली मोरिया, किकी बाई, अब्दुलरहमान काबिली, दीक्षित, चार्ली, याकूब गौरी वग़ैरह पसंदि आहिनि। 11, फ़ोटा मोकिले कोन सघंदुसि जो वज़ीफ़ो मई में पूरो थी वियो। अञा सदर नओं ऐलान कोन कयो आहे, तंहिं करे पंहिंजे रब वटि महिमान आहियां। अची बि कोन सघंदुसि। मियाँ ग़ुलाम नबी ख़ान मुंहिंजो दोस्त, संदसि भाउ महीने खां अधरंग ब्लड प्रेशर ज़ियाबितस में हिकु हंधि ते पियो आहे, दुआ कंदा। ॿिए ख़त में लिखे थो 7/8/1960 ईस्वी मखदूमी मुर्शिदी व उस्तादी सैद असामुद्दीन दामत फ़यूज़ा। अॼु अवां सगोरनि जो गिरामी नामूं मनीला खां पहुतो, यादगिरीअ लाइ शुक्रियो। तव्हां जेके ॻाल्हियूं दरियाफ़्त करणु घुरो था
अव्हांखे उन्हनि जी ज़रूरत आहे, पर ज़रूरु इंसाफ़ सां कमु वठो। उन्हनि ॻाल्हियुनि जी जांच पड़ताल लाइ शहर जे हर हिकु घर ऐं मुहले में वञणु हिन गिरानीअ ऐं गर्मीअ जे मुंद में अव्हां लाइ चवणु बिल्कुलु सवलो आहे, पर मौलाईअ लाइ नादरी सज़ा आहे। गुज़िरियल सियारे में 750 रुपया पंहिंजे अहलिया जे अखियुनि जे ऑपरेशन ते ख़र्च कयमि, पर फ़ाइदो कोन पहुतो। साल लाइ अदीबनि खे 100 रुपयो जेको वज़ीफ़ो मिलंदो सो मई खां ख़तमु थी चुको आहे। वरी जॾहिं ऐलान थिए, अहिड़ी हालत खां सवाइ जेके इदारा मज़मूननि लाइ उजूरो ॾियनि था तन अजारादारी शुरू कई आहे। ॾिसणा वाइसणा दोस्त मुनाफ़िक़ थी पिया आहिनि। अव्हांखे ख़बर आहे त मां आज़ादु तब आहियां, कंहिंजी ख़ुशामद करण खे ज़मीर जे ख़िलाफ़ु सम्झंदो आहियां। ख़ुदा खे छॾे आजिज़ इंसाननि में उमीदूं रखणु शेवाए कलंदरीअ जे ख़िलाफ़ु आहे। ख़ुशामद ऐं भड़वत करण वारा अव्हांखे ख़बर आहे त अॼुकल्ह सरमाएदार बणिजी विया आहिनि। मां किनायत जे दामन खे हथां न छॾियो आहे। बहरहाल अव्हां जेके सुवाल पुछिया आहिनि ऐं फ़ोटा, तंहिं लाइ किरायो, सिगरेट, सिनेमा अहिड़ियुनि नाज़बरदारियुनि जी रक़म मूं ॾांहुं मोकिलियो, बशर्ते कि पहिरियां हिकु कमीस ऐं कांच सुबराईंदुसि, पोइ ॿाहिरि निकिरण जहिड़ो थींदुसि। शाला ख़ुदावंद करीम अव्हांखे सदाईं सलामत ऐं शादाबाद रखे, आमीन। मियां करम अली शाह 23 मई 1942 ईस्वीअ जो वफ़ात कई, तुंहिंजो शीदाई। असांजी पाण में जॾहिं मुलाक़ात थी उन वक़्तु मज़मून नवीस न बल्कि किताब बि न ऐं अख़बार बि न हो। तारीख़ ऐं अदब सां दिली दोस्ती हुयसि। असांजो को मज़मून वणंदो हुयुसि त जीअं रेल तां लहंदो तीअं न चार्ज छॾिणो, न ड्रेस लाहिणो, न घर वञणु, सिधो झंडियूं लोॾींदो, सीटी सीने ते लड़काईंदो, उन ई कपिड़नि में अची प्रेस में पहुचंदो, 2-3 भाकुर पाए, मिठियूं ॾेई, 3-4 टहक ॾेई, पोइ पियो घर वेंदो। 1934 ईस्वीअ में जॾहिं असां सितारा सिंध कढी, तॾहिं मौलाईअ खे मां काज़ी साइद उंदलसीअ जो तबक़ातुल उमम उर्दू तर्जुमो काज़ी अख्तर मरहूम सिंधी तर्जुमे लाइ ॾिनूं। संदसि तर्जुमे जूं 3-4 किस्तूं सितारा सिंध में शाया बि थियूं, लेकिन उहो सिलसिलो जल्द बंदि थी वियो। जेतिरे क़दुरु मूंखे यादि आहे, मौलाईअ जो उहो पहिरियों नोश्तो हो। उनखां पोइ आहिस्ते आहिस्ते तारीख़ जे मुख़्तलिफ़ उनवाननि ते हिन मज़मून लिखणु शुरू कया ऐं आख़िर में असांजे हूंदे ई हिन पंहिंजो पहिरियों किताबु तारीख़ बलूचिस्तान छपायो। सालनि पुॼाणा कुझु साल थिया त खे सखर वञी मिलियुसि। मुरझायल, कुमायल, रंग फिको, सिहत में कमज़ोर, उहा तवानाई ऐं तंदुरुस्ती कान जंहिंजे आधार ऐं आसिरे ते सखर जे अंधेरी रातियुनि में रंग भरिजी वेंदा हुआ। मौलाई ही छा, बसि हसामदीन ज़मानो आहे। औलाद फ़ौत थी वई, घरवारी पोड़ी थी चुकी, दाइमुल मरीज़, कूते गुज़र में कुशादगी कान, सॼो सखर वीरान, सॼो महलो गैराबाद। टकर जे बुलंदीअ ते हिकु कुंड में नंढड़ी ॻाढ़ी जाइ, उन जे जंहिं कोठीअ जो दरवाज़ो सड़क ॾे खुले थो, उन में हिकु खट ऐं हिकु किताबनि सां भरियल कबाट, बुत उघाड़ो, अछा लीकर पना रखियो, स्टील जे कारीअ मस मां ॿोड़ियो वेठो सुबुह खां सांझीअ ताईं मौलाई शीदाई कलम हलाईंदो। मुतलिक़ ग़ैर मुतलिक़ मौज़ूअनि ते, दिलचस्प ऐं ग़ैर दिलचस्प उनवाननि ते, बलोच खां ख़ासखेलीअ ताईं, सिंध खां मराकश ताईं, मिस्र खां ईरान ताईं, हिंदुस्तान खां जापान ताईं पियो कलम जा घोड़ा डोड़ाए ऐं मज़मून लिखे। जंहिंजे मज़मूननि जी 100% ख़ासि ख़ुसूसियत हीअ आहे त उनवान हिकु त मज़मून मंझंदि मुर्गो ई ॿियो। शाह जा बैत 5 हुजनि या 15, उन्हनि मां हिक जो बि रब्त न उनवान सां, न नफ़्स मज़मून या उन जे कंहिं गोशे सां। अलाह खेसि एॾी उमिरि ॾिए जो मां खेसि 1000 दफ़ा ॾिसां ऐं साणसि गिराटियूं पाए ॻाल्हायां। हाणे तक़रीबन क़रीबुल मर्ग ऐं बिस्तरे दाख़िल आहे, होश ऐं हवास कोन अथसि, ख़ुदा ॼाणे केतिरा ॾींहं दम अथसि। 6 अप्रैल 1977 ईस्वी। किसो ते कयोसीं उन्हनि बुज़ुर्गनि जो जेके फण कढियो मुशाइरे में वेठा हुआ। विच में मौलाई जो मज़कूर बि मौक़ियो हथु लॻो त करे वरितोसीं। डॉक्टर मोहम्मद यामीन ख़ालिक जॾहिं संदसि ख़मीर तयारु थिए कयो, तॾहिं इख़लास मुहबत जी जिन्स जेका बि वटसि मौजूदु हुई उनखे हिन ते इस्तेमालु करे छॾियईं। बाक़ी जेको अगर तगर या जेके मेरसेर बचियल हुई सा ॿिए हुन जे ख़मीर में कतब आई। उन ई करे ई त डॉक्टर साहिबु सरापा इख़लास ऐं मुहबत हो। सॼो सच सारो सोन
दोस्ती तके तोरे न कंदो हो ऐं न वरी कंहिं मक़सद या मामले खे पेश नज़र रखी प्रीत ॻंढींदो। बसि दोस्ती थी वरी उन में फेर फंद न थींदो, न ईंदो ॾाढो मासूम ऐं महबूब, कम सवाल ऐं कम गो, हद दर्जे जो ख़ुददार ऐं नेक किरदार, हू ॿाहिरियूं पर पंहिंजनि खां बि 2 क़दम अॻिते। सॼी ज़िंदगी सखर में गुज़रियसि, दंदान साज़ी, दावत इस्लाम, अख़बार। पहिरियों हफ़्तेवार हुई, पोइ रोज़ानी कयाईं, जंहिं बाद बंदि करे छॾियाईं। इस्लामी जलसा, क़ौमी तहरीकूं, म्यूनिसिपल मामला ऐं शहर जा मसइला, हर हाल में हर हंधि तुर्की टोपी शार्ट कोट पाजामे में मौजूदु, पंहिंजो मक़सदु को बि कोन, महज़ ख़िदमत ख़ल्क़ जी ख़ातिर, इस्लाम जी ख़ातिर ऐं ज़ाती दोस्तनि जी ख़ातिर। असां सां मोहबत थियसि, बिला नागे हर शाम जो ईंदो, लड़ीअ सोमाणीअ ताईं वेठो हूंदो। जेको कमु शुरू कबो उन जे हुस्न कब खे कोन जाचींदो। अणपुछो विच में दोस्तनि ते एॾो एतबार ऐं एतमाद, असांजे इन मुशाइरे जो बि मुख्य कारकुन पाण बणियो हो। असां फ़क़ति भोले जे पुछ खे बाहि ॾिनी हुई, ॿिया सॼा मथा कथा डॉक्टर पाण ते ॾिना। जॾहिं मुशाइरो कामयाबु थी वियो तॾहिं छड़ीअ शाबस जी बि ख़्वाहिश कान, बसि हुश में ख़ुशि, दोस्त राज़ी रहनि, हिन जे लाइ ॼण सभु कुझु थी वियो। हाणे त ग़रीब पोड़ो थी वियो हूंदो, केतिरा साल थी विया खेसि ॾिठे, उहे ॾींहं उहे शींहं, वरी मेलो ई किथे कोन थियो। अब्दुल रहीम खरल, नऊं वकील, आगा हसन अलीअ जी बसात जो मुख्य मोहरो ऐं असांजो मिठो दोस्त। ॾिसो गुज़िरियल सिफ़रनि में शीदाईअ जो ख़त। अब्दुल रहीम खरल, जंहिं वक़्तु मां उहे अखर मनीला में 20 जुलाई 1960 ईस्वी लिखी रहियो आहियां, हू उन वक़्तु कराचीअ जो सेशन जज हो। डक जी पैंट, सिल्क जो कोट, मथो उघाड़ो, ईअं लोड कंदो ईंदो ॼण को वॾो मवाली मैखाने मां प्याला पियूं पुर थियो पियो अचे। अॼु त तोबा बि कई अथाईं ऐं मुठ खां वधीक ॾाढ़ी बि अथसि, मुछुनि जी सुनत बि वरितल अथसि। उन्हनि ॾींहंनि में न फ़क़ति ॾाढ़ी चट बल्कि हर शइ हेठि मथे हुई। आफ़ीस सिंधी अख़बार जे भर में, रिहाइश इस्माइल जे अहाते में, हिकु बालाखाने ते, आफ़ीस में या घर में, असीलनि खां घणा दोस्त विहारियूं वेठो हूंदो हो। अब्दुल हमीद मिर्ज़ा असांजी संगत जो वॾे में वॾो रुकन, यारनि जो यार, दोस्तनि जो दोस्त, हर वक़्तु ख़ुशि दिलि मिर्ज़ा चई खणी बसि कर। कॾहिं चुको चाढ़ींदो त झटि अखियूं ॻाढ़ियूं थी वेंदसि ऐं वेठो रोअंदो, गुनाहनि खां वेठो तौबा कंदो, अलाह जे ख़ौफ़ खां वेठो ॾकंदो, खुमार लथो त ॼण माण्हुनि जहिड़ो माण्हू, न अखियुनि में लुढ़क, न तौबा, न ख़ौफ़ ख़ुदा। बिजली घर वारे इंजीनियर मिस्टर ईरानीअ जो असिस्टेंट, रंग जो पको सांवरो, नक नक्शे जो बेहद ख़ूबसूरत, ख़ासि तरह अखियूं गज़ब जूं, सफ़ेद डिक जी पैंट, सफ़ेद टेवल जी कमीस, उन ते हल्की बेटाई या गेड़ू रंग जो कोट, तुर्की टोपी बिना टाट जे, सॼी ॼमार हिकु कट ऐं हिकु वज़ह जी पोशाक में ॾिठो वियो। कॾहिं रंगीन लटो या शोख रंग पसंदि कोन आयुसि, लेकिन पंहिंजे सिर मिज़ाज जो निहायत रंगीन ऐं तब जो ॾाढो शौक़ु। मोटरसाइकिल हेठां अखियुनि ते उस जो जी ऐनक, चुरूट वात में, हर हेॾां पियो ईंदो, हर होॾां पियो वेंदो, सॼो ॾींहुं मुतहरिक, झटि लॻंदसि त अची 4 चौंक ॻाल्हियुनि जा करे वेंदो। संगत जी हक़ी नाहक़ी कमनि जो मुहंदार, पोइ कम कहिड़ा बि हुजनि, ॾींहं जा हुजनि ख़्वाह रातियुनि जा, मिर्ज़ा साहिबु मौजूदु, मुशाइरे में बि सभिनी खां अॻु में मौजूदु, ईअं वेठो हूंदो ॼण शाइर जेकी पढ़ी रहिया आहिनि सो दर हक़ीक़त ठाहियल संदसि हो ऐं शाइर न फ़क़ति सिरको कयो आहे। मोहम्मद याकूब सिद्दीकी, बैराज में हेड क्लार्क, असुल शिकारपुर जो, लेकिन मुलाज़मत सबबु रहियो हमेशह ॿाहिरि। साल थिया ॾिठे ख़बर न आहे त जीअरो आहे या उहो बि राह रब्बानी वठी वियो। संगत जो मखण, दिलि जो नेक, सखर में जेका असांजी मख़सूस संगत हुई उन जा 4 रुकन हुआ, मिर्ज़ा, याकूब, कुदरतुल्ला ऐं डॉक्टर मोहम्मदीन। डॉक्टर यामीन खे मरकज़ी हैसियत हासिल हुई। कुदरतुल्ला वजी जवान हो, रेंज फॉरेस्ट ऑफिसर, लेकिन मथो लखनि ते घसंदो हुयुसि। मोहम्मदीन रेलवे इस्पताल जो इंचार्ज हो, सॼी संगत जो दवा दरमल मथसि, उन में अहिड़ो मुस्तैद ॼण ज़र ख़रीदो बानू, हर वक़्तु थेलो हथ में ऐं स्टेथोस्कोप गिचीअ में। अस्सलाम वालेकुम,
जेसीं बीमार चाक न थींदो तेसीं ॼण पाण बीमार हूंदो। मोहम्मद याकूब खे बि चुकीअ जी चुस्की हुई, उन जो बि अहिड़ो ई हाल थींदो हो जहिड़ो मिर्ज़ा जो। एतिरो ख़ुदा जो डर जो वज़ूअ ताईं बि कोन तरसंदो, ईअं ई अलाह अकबर करे निमाज़ में बीही वेंदो। मिर्ज़ा जे अखियुनि में ॻोढ़ा ॾिसी पाण बि रोई वेहंदो। कॾहिं कॾहिं रक्त ज़ोर वठंदी हुयनि त हिक ॿिए खे गिराटियूं विझी पाण में वेही पार कढंदा हुआ। मुशाइरे में इहा सॼी संगत मौजूदु, बल्कि सॼी क़माम जी ॼण मथे ॾींदड़ ई उहा हुई। काज़ी मोहम्मद सूमर सखर जो अजीबो ग़रीब माण्हू, पंहिंजे किरदार जो वाहिद नमूनो, वॾो तजुर्बेकार, अकुल जो अफ़लातून, सर्द गर्म चशीदा बल्कि गुर्ग बाराने दीदा, दिमाग़ ऐं अखियूं हर वक़्तु मुतहरिक, ज़हन में 100 साल आईंदे जी सोच, अखियुनि जी निगाह 100 कोह ताईं पई मुस्तक़बिल ॾिसंदी। ज़ुबान ॻाल्हाइण में मसरूफ़ हूंदसि, लेकिन अखियूं एक्सरे वांगुरु पयूं अंदर जा जाचा लहंदियूं। माण्हू विख खणंदो, काज़ी मोहम्मद सूमर परखे वठंदो त कहिड़े पाणीअ में आहे। उहो ई कारण हो जो सॼी ज़िंदगीअ में खेसि कंहिं बि धोखो कोन ॾिनो, साणसि को बि चालाकी करे कोन सघियो। पोइ हू सियासी लीडर हुजे, चाहे क़ौमी वर्कर, को कामोरो, अछा वार, अछियूं मुछूं, लेकिन कैंचीअ सां कतरियल सुहारी सफ़ा बिना टाट वारी नरम तुर्की टोपी मथे ते, लकड़ हमेशह हथ में, सियारे में हिकु क़दीमी मशहदी लुंगी ऐं मफलर गिचीअ में, पंहिंजे पाड़े जो मुख, बल्कि सॼे सखर जो एॾो ज़रूरी फ़र्ज़ु जो तेसीं को बि कमु सुतड़ न वेहंदो जेसीं काज़ी साहब विच में न ईंदो। जेसीं जीअरो रहियो तेसीं खेसि म्यूनिसिपल इलेक्शन में को बि केराए कोन सघियो। सिविल कोर्ट, सेशन कोर्ट, सिटी कोर्ट, म्यूनिसिपल ऑफिस, इहे संदसि जो लांगा हुयूं। संदसि समूरी ज़िंदगीअ जी वसी तजुर्बनि जो निचोड़ ही मकोलो हो। बाबा शल हिन हथ जो कमु हुन हथ में न पवे। इंडियन पेनल कोड, क्रिमिनल प्रोसीजर कोड ऐं सिविल लॉ जा यादि हाफ़िज़, एतिरी महारत ॼण ठाहिया ई पाण हुयाईं। सलाह अहिड़ी ॾींदो जो मुरलीधर जो बि मथो भञी छॾींदो। शिकारपुर जो वकील मुरलीधर, जंहिंजो सॼी सिंध में नालो ऐं धाको हो। अंग्रेज़नि जी मुखालिफ़ जेका बि तहरीक जंहिंमें जेल वञण जो जोखो न हूंदो, उन में सभिनी खां अॻु में अची शरीक थींदो। अख़बार पढ़ंदो हो अहिड़ीअ तरह ॼण क़ुर जो दौर थो करे, सुर सां ऐं झूटी शेर शाइरीअ सां असुलु वास्तो वझु कोन, न वरी का परूड़ ई हुयसि, पर मुशाइरे में अहिड़ीअ तरह कांब कढियो वेठो हो ॼण उहो सॼो सिलसिलो संदसि सहारे हेठि, बल्कि संदसि ई एज़ाज़ में थी रहियो आहे। मियां अब्दुल्ला शेख शींहं वारो, कद जो बिंदरो, ख़िज़ाब लॻल सुवारी, मथे ते पिशोरी लुंगी, अछी टोपी, मथां वणंदड़ नमूने जी ॿधल, परे खां ईंदो भाइबो ॼण बाग़ में पियो टिले या को घोट पियो अचे। सखर जे मशहूरु वलीउल्लाह जी दरगाह, जंहिंजो मुतवली में अब्दुल्ला मरहूम हो, हीउ वाक़ियो मूं सर भुट्टे खां पुछी लिखियो आहे। इहो वाक़ियो हेठि ईंदो। आहिस्ते आहिस्ते, क़दम क़दम, विख विख, म्यूनिसिपल काउंसलर ऐं शहर जो मुखियो माण्हू, तबियत जो ॾाढो सबाजो ऐं बेहद ख़ुददार ऐं इज़त पसंद, उते हरगिज़ क़दम न रखंदो जिते संदसि सुबकी थियण जो एहतमाल ऐं इम्कान हूंदो। साईं करम अली शाह ऐं मियां साहब अहिड़ा दुश्मन जहिड़ा चांडिया मक्सी, जिते हिकु हूंदो उते ॿियो पेर न पाईंदो। पर मुशाइरे में ॿई मौजूदु, उन खां वधीक मुशाइरे जी बि कहिड़ी कामयाबी थींदी। मियां अब्दुल्ला ऐं साईं करम अली शाह जो बयानु कंदे चांडियनि मक्सियुनि वारी मशहूरु चवणी साम्हूं अची वई। ज़रूरत आहे त उन ते थोरी रोशनी विझी पोइ अॻिते विख वधाइजे। चांडिया ऐं मक्सी सिंधी बलोचनि जा ॿ वॾा कबीला आहिनि। चांडियनि जो सरदार नवाब गैबी ख़ान हो ऐं मक्सियुनि जो सरदार नवाब कैसर ख़ान मक्सी हो, जंहिंजो हिकु फर्ज़ंद गुल मोहम्मद ख़ान ज़ेब फ़ारसीअ जो साहिब दीवान शाइर थी गुज़रियो आहे, ऐं ॿियो फर्ज़ंद मीर यूसुफ अली मक्सी मरहूम बलोची तहरीक जो रहनुमा हो, जंहिं कोयटा जे ज़िलज़िले में शहादत पाती। चांडियनि जे नवाब जो वथाण कंबर डिवीजन में देरे गैबी ख़ान में आहे ऐं मक्सियुनि जो मर्कज़ शहदाद कोट जे मथां झल जो शहर आहे। हीउ वाक़ियो मूं सर भुट्टे खां पुछी लिखियो आहे।
20 सदीअ जे पहिरीं 4-5 सालनि में ॿिन्ही क़ौमुनि जे माण्हुनि जो पाण में तकरार थी पियो। तकरार वधंदे वधंदे फ़र्दनि मां वधी वञी कबीले ताईं पहुतो, जंहिंमें ॿिन्ही क़ौमुनि जा सरदार बि शामिल थी विया। ॿिन्ही तरफ़नि जा सवें खून थिया। आख़िर 1919 ईस्वीअ में लाड़काणे जे कलेक्टर NHHAY हे सरहद ते मंज़िल करे सूरत हाल खे वञी जाचियो। उन खां पोइ संदसि दफ़्तरदार शेख ग़ुलाम अहमद शिकारपुरीअ तकरारनि जा समूरा जुज़ियात गॾु कया, जंहिंखां पोइ ॿिन्ही सरदारनि मशीर चूंडिया, जन खे कलेक्टर गॾु करे फ़ैसिलो करायो। हिक तरफ़ जो मशीरो नवाब सरदार बहराम ख़ान मज़ारी रोझाण वारो, ऐं ॿिए तरफ़ जो मशीर थियो नवाब मीर आज़म जान, जेको उन वक़्तु कलात स्टेट खां ॿाहिरि निकितल हो ऐं पोइ पीउ जे मरण बाद तख़्त नशीन थियो, जंहिंजो पुटु नवाब अहमद यार ख़ान कलात जो मौजूदा नवाब आहे। मशीरनि जे फ़ैसिले मुताबिक़ ॾोह मक्सियुनि ॾांहुं थियो ऐं चांडिया बेगुनाह साबित थिया। हुकूमत उन ई ॾोह में कैसर ख़ान मक्सीअ खे सरदारीअ तां लाहे संदसि पुटु गुल मोहम्मद खे विहारियो ऐं खेसि मुल्तान में ज़िंदगीअ ताईं नज़रबंदि करे छॾियो। उन ई तकरार ते बलोचीअ में बि केतिरा नज़म अवामी शाइरनि चया, जंहिं मंझां मूंखे सिंधी ज़ुबान में कंहिं सिंधी शाइर जी चयल नज़म पुराणनि दफ़्तरनि मां खोटींदे मिली आहे, जंहिंमें मक्सियुनि जी गिला ऐं चांडियनि जी तारीफ़ थियल आहे। चंद शेर नमूने लाइ ॾिजनि था। चांडियनि मक्सियुनि जो तकरार। साहिब रब समी सतार सैयद मिड़नी जो मुहदार, जंहिंजा आहिनि चारई यार पंजतनि ते आहे प्यार, ॿुध चांडे मक्सीअ जो तकरार। ग़ैबी ख़ान नवाब अमीर साहिब रखियुसि ख़ुशि शरीर, दाता आहे दिल पज़ीर क़ाइमु रहंदो कुर्बदार, ॿुध चांडे मक्सीअ जो तकरार। सिंध बलोचन जो सरदार नाले निर्मल थियो निर्वार, मुरसल संदसि मददगार सैयद लहंदो उन जी सार, ॿुध चांडे मक्सीअ जो तकरार। अल सखी हबीबुल्ला चवनि बखील लाइ बाहि चवनि, तफ़सीर मुफ़सिर ईअं लिखनि दुनिया आहे मढ़ मुरदार, ॿुध चांडे मक्सीअ जो तकरार। जीअं आहिनि जोधा जवान कमी तनी आहे कान, मौला मथन महिरबान परवर जो थियो तन ते प्यार, ॿुध चांडे मक्सीअ जो तकरार। हिकिड़ा हाकिम हरजा आहिनि ॿोड़ पुलाव ख़ोरिश खाइनि, सैद पीर फ़क़ीर निपाइनि मौला दुश्मन तन जा मार, ॿुध चांडे मक्सीअ जो तकरार। मक्सी बि आहिनि मर्द मौलाई दिलबर आहिनि शेर ख़ुदाई, मानी तन वटि आहे अजाई मिठा मिड़ई मुंहुं मोचार, ॿुध चांडे मक्सीअ जो तकरार। टुकुर टुकुर ज़मीन वारा लोक सारे में हिम्मत वारा, अच्छा तोड़े आहिनि कारा वह वह अजाइब तन खीकार, ॿुध चांडे मक्सीअ जो तकरार। हारी आहिनि मर्द ख़ुदा जा मुशफ़िक़ आहिनि शाह गदा जा, दाता दान ॾिना तन वाजा चांडिया चोखा थिया चौधार, ॿुध चांडे मक्सीअ जो तकरार। उतर आरड़ में हर जा हाज़िर अक़ल फ़ज़ीलत जा बि अकाबर, कनि था सभु कंहिं ख़ासे ख़ातिर महिमानीअ जा मर्द मतार, ॿुध चांडे मक्सीअ जो तकरार। लज भरिया सभु गैरत वारा कम संदनि सभु ताक़त वारा, सभई आहिनि लियाकत वारा पाड़े इखा पिरत पछार, ॿुध चांडे मक्सीअ जो तकरार। लंब लगूर खे केरु थो पुछे अजब कहाणी कोन को कुछे, सच चवंदे यार रुसे तब सुहिणा आहिनि यार सचार, ॿुध चांडे मक्सीअ जो तकरार। छॾ तूं पचर तनी जी हाणे मारूफ़ आहिनि तन ओञाण, सभु कंहिंखे थी तन पुछाण ज़ाहिर कर तूं ख़बर चार, ॿुध चांडे मक्सीअ जो तकरार। चांडे मक्सीअ जो तकरार मशहूरु आहे ख़बर चार, लिकल नाहे हिकु लगार झेड़ो ताज़ो थियो तयार, ॿुध चांडे मक्सीअ जो तकरार। ज़र्फ़ पहिरियों ग़ैबी ख़ान सानी धुरो कैसर ख़ान, ॿई नवाब अमीर जवान जिरगो शुरू थियो उलह त्योहार, ॿुध चांडे मक्सीअ जो तकरार। परे परे जा हाकिम आया सिंध पंजाब मां सूबा आया, अमीर उमरा जवान सॾाया नवाब हर को नालेदार, ॿुध चांडे मक्सीअ जो तकरार। मिस्टर ग़ुलाम अहमद जो मुक़ररु कारण जिरगे थियो फ़ैसिलो सारी राति हलियो, ख़ल्क़ कठी थी बेशुमार, ॿुध चांडे मक्सीअ जो तकरार। पॉलिटिकल साहब आयो देवी जंहिंजो नाम चवायो, बेशक हो सुरत सवायो
ॿिया पिणु आया अलमदार, ॿुध चांडे मक़सीद जो तकरार। वाह वाह ग़ैबी ख़ान जवान, महिमानियूं कयूं महिरबान, ॿोड़ पुलाव नान पकवान, मुरबा चटणियूं ऐं आचार, ॿुध चांडे मक़सीद जो तकरार। हलवा सीरा घोट घुराया, किस्मे किस्मे ताम बनाया, नवाब साहब खरा लुटाया, हर हंधि पई पिरीअ पचार, ॿुध चांडे मक़सीद जो तकरार। मानी जंहिंजी तंहिंजी कानी, ख़ासी आहे तंहिंजी खानी, दोस्त ज़ुबानी नानी जानी, सभु को पंहिंजे साण खुमार, ॿुध चांडे मक़सीद जो तकरार। वासिक रासिक चांडियो आयो, ग़ैबी ख़ान जवान सवायो, कैसर पंहिंजो पाण मारायो, हर जाइ हूंदी उन जी हार, ॿुध चांडे मक़सीद जो तकरार। दौलत मामा ख़ुशियूं शादियूं, चांडीअ खे हर जाइ आबादियूं, मक़सीद सां थियूं ख़ासियूं तादियूं, खटी विया सभु खटण हार, ॿुध चांडे मक़सीद जो तकरार। हाज़िर होस न आऊं उते, झेड़ो लाथो जान जिते, ख़बरूं पहुतियूं नगर ठटे, पर पुठ करण में तुक तयार, ॿुध चांडे मक़सीद जो तकरार। हाजी ख़ैर महमद आहे, रईस आज़म चांडियो जाई, शाह बदन में मुनसिफ़ आहे, माजिस टेटी मनसबदार, ॿुध चांडे मक़सीद जो तकरार। अमीर आहे सो हुसनाणी, करियां तंहिंजी कहिड़ी कहाणी, गुल गुलाबी जोत जवाणी, ॾिनल ख़ान जो गुल गुलज़ार, ॿुध चांडे मक़सीद जो तकरार। मौला उन जो मान वधायो, सरवर पारां शान सवायो, दाता ॾिनसि दान अजायो, सखी शुजा जी वहंदड़ पार, ॿुध चांडे मक़सीद जो तकरार। परवर ॾिनसि पुट प्यारा, फर्ज़ंद फ्याज़ मिड़ई मोचारा, साहिब रखिया सभु सोबारा, खावंद ख़ुशियूं तन ॾेखार, ॿुध चांडे मक़सीद जो तकरार। मीर महमद बुज़दार ज़ादो, सखी सूंहं भरियो शहज़ादो, दुश्मन संदसि पेरं प्यादो, साह खणी थिए जो बेज़ार, ॿुध चांडे मक़सीद जो तकरार। जेको जित कित तन सां वॻे, कीन कॾहिं सो कथई तॻे, लुचन ते थी लानत लॻे, बुछड़ा थींदा बारो बार, ॿुध चांडे मक़सीद जो तकरार। करे कुरेशी कुर्ब करारो, मोहम्मद आलिम ठाहियो सारो, बाकिर वफ़र मिलंद में वारो, लहंदो साजन तंहिंजी सार, ॿुध चांडे मक़सीद जो तकरार। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, सभु को चवे सल्ले अला, आल उन्हीअ जी सभु सरदार, आल उन्हीअ जी सभु सरदार, ॿुध चांडे मक़सीद जो तकरार। फ़ैसिलो थियो ठाह बि कयो वियो, लेकिन ॿिन्ही क़ौमुनि जूं दिलियूं जेके टुटी चुकियूं हुयूं, से अयामनि ताईं जुड़ी न सघियूं। जेसीं वॾा जहिड़ा हुआ तेसीं दिलियुनि तां मेर न लथो। चांडियनि मक़सद वारी चवणी सिंध में उन ई वाक़िए जो यादगार आहे। जॾहिं ॿिनि जी दुश्मनी ठाह जे हद खां मथे चढ़ी वेंदी, तॾहिं चइबो आहे चांडियनि मक़सद वारो वेर अथनि। तकरार थींदो आहे, ठाह जी कोशिशि कंदी, परियां मुड़ुस अची विच में पवंदा आहिनि, चवंदा आहिनि मियां अव्हांखे चांडिया मक़सी आहियो छा, ठहो छो नथा। ॿविड़ियल हूंदा वेर ऐं अदावत जो बयानु कबो त चइबो ॿई पाण में चांडिया मक़सी आहिनि। सिंधी अदब खे उहा चवणी सवन इंसाननि जे कष्ट खून ॾियारी आहे।